अॻूणो सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ 79 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। परवेज़ मुशर्रफ दुबई जी निजी अस्पताल में केतिरे अरसे खां ई इलाज हेठि हो। परवेज़ मुशर्रफ जी तदफ़ीन कराची में संदसि वालदा जे भर में कई वेंदी। अॻूणे सदर जो मड़ ॾे मुंतक़िल करण लाइ ख़ासि जहाज़ सुभाणे दुबई रवानो थींदो। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां परवेज़ मुशर्रफ जे लाड़ाणे ते अफ़सोस जो इज़हार वाटसन पारां ताज़ियत। परवेज़ मुशर्रफ 1964 में पाक फौज में कमीशन हासिल कई, स्पेशल सर्विसेज ग्रुप जो हिस्सो रहियो। परवेज़ मुशर्रफ 1965 ऐं 71 जी जंगनि में बि हिस्सो वरितो। परवेज़ मुशर्रफ 7 अक्टूबर 1998 ते आर्मी चीफ मुक़ररु थियो। 12 अक्टूबर 1999 ते नवाज़ शरीफ जे हुकूमत जो तख़्तो हूंदो कयो। 2002 में रेफरेंडम कराइण खां पोइ सदर थियो। परवेज़ मुशर्रफ 3 नवंबर 2007 ते इमरजेंसी लागू करे जजिस खे नज़रबंद कयो। आइन ख़िलाफ़ क़दमनि ते परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ गद्दारी जो केस हलाए वियो ऐं ख़ासि अदालत खेसि मौत जी सज़ा बि ॿुधाई हुई। परवेज़ मुशर्रफ ते अॻूणे वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी सिक्योरिटी में कोताही जो बि इल्ज़ाम हो। समूरे मुल्क में कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो मल्हायो पियो वञे। वालारियल कश्मीर में भारती ज़ुल्मनि जो शिकार थियल कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ मुल्क जी कुंड कुर्श में रैलियूं। मोदी जे पुतले खे बाहि, गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि मूजिबि कश्मीरियुनि खे जीअण जो हक़ ॾियण जो मुतालबो। ये बात अभी कमरे में बाज लोगों ने की मेरे साथ कि 20 साल प्लेबिसाइड कश्मीर में मौखर कर दिया जाए, इससे बड़ी साजिश और क्या हो सकती है? इससे बड़ा कश्मीरियों के साथ जुल्म और क्या हो सकता है? और हिंदुस्तान हमारी तरफ मैली आंख से नहीं देख सकता। अल्लाह ताला के फजल करम से उनकी मैली आंख निकाल कर पांव तले और बोलने की पाकिस्तान के पास ताकत है। कश्मीर को आजादी दिलानी है तो इस ताकत के साथ माशी ताकत को साथ बनाना होगा। और इंशाअल्लाह मैंने जिस तरह कहा कि बड़ी बड़ी जो रियासतें हैं जिन्होंने जमहूरियत के लिबादे ओढ़ रखे हैं, जब कश्मीर की बात आती है तो जिसकी लाठी उसकी बाहें। भारत पाकिस्तान ॾांहुं मेरी अखि खणी नथो ॾिसी सघे। भारत मेरी अखि सां ॾिठो त अखि कढी पेरनि हेठां चीभाटण जी कोशिश ऐं सलाहियत रखूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सूडान खे मज़हबी बुनियादनि ते विरहायो वियो। कश्मीर जो नालो अचे थो त जमहूरियत जो लिबास ओढ़ींदड़ मुल्क ख़ामोश थी वञनि था। अहिड़नि मुल्कनि खे बिटी पॉलिसी ख़तमु करणी पवंदी। समूरा मुस्लमान हिकु थी वञनि त न रुगो कश्मीर ऐं फ़लस्तीन आज़ाद थींदा, हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब बि वठी सघंदासीं। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कश्मीरियुनि जी जदोजहद खे सलाम। योम यकजहती जे मौक़े ते पैगाम जारी कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कश्मीर पाकिस्तान जी छह रग आहे। कश्मीरियुनि खे ख़ुदि इरादियत जो हक़ मिलण ताईं को बि पाकिस्तानी सुख जो साह न खणंदो। वालारियल कश्मीर में भारती ज़ुल्म ऐं इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं जारी आहिनि। कश्मीरी अवाम जी इख़लाक़ी, सियासी ऐं सफ़ारती हिमायत जारी रखंदासीं। मोदी हुकूमत जे शक्ल में भारत जो जंगी जनून सभई हदूं पार करे चुको आहे। पाक फौज पारां योम यकजहती जे मौक़े ते कश्मीरियुनि खे ज़बरदस्त भेटा पेश। ISPR मुताबिक़ कश्मीरियुनि खे गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि मुताबिक़ हक़ ख़ुदि इरादत मिलणु घुरिजे। कश्मीरियुनि जे आवाज़ खे दॿाए नथो सघिजे। कश्मीरी अवाम खे गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि मुताबिक़ हक़ मिलणु घुरिजनि। कश्मीरियुनि जी आज़ादी जे अज़म खे रोके नथा सघूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम चयो आहे त 5 फेबरवरी भारती ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ कश्मीरियुनि जे आज़ादी जे लाज़वाल जदोजहद जी हिमायत जो वचन वरजाइण जो ॾींहुं आहे। भारती कब्ज़े मां आज़ादी जी जदोजहद में कश्मीरी अकेला न आहिनि। असां साणनि गॾु बीठल आहियूं। जारी कयल बयान में शर्जील मेमून चयो त कश्मीरियुनि पंहिंजी कुर्बानीनि सां कश्मीर जे मसइले खे ज़िंदा रखियो आहे। भारत जो को बि ज़ुल्म ऐं ॾाढ उन्हनि जे जज़्बे खे ख़तमु नाहे करे सघियो। सिंधवासी भी कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ रोडनि ते निकिरी आया। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कराची, दादू, खैरपुर, नवाबशाह, कंदकोट, कश्मीर, उमरकोट, मटियारी, मिठी ऐं शदादकोट में रैलियूं कढी कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार।
कुंडरी मीरपुर माथेलो कोटड़ी जाम नवाज अली ठुल दड़ो थाणू गुला खान मीरपुर बटोरो कोट गुलाम मोहम्मद जुडो सामारो सकरन बिरिया सिटी ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं कढियूं वयूं। अॻवाननि जो चवणु आहे त वालियल कश्मीर में भारत ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। गॾियल क़ौमूं पंहिंजे ठहराइनि ते अमल कराए कश्मीरियुनि खे हक़ ख़ुदि इरादियत ॾियारियुनि। एमक्यूएम जे अॻूणे MNA ख्वाजा सोहेल मंसूर पारां पीपुल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त कराची में ईंदड़ मेयर पीपुल्स पार्टी जो हूंदो। जमायत इस्लामी जी ॿीहर ॻणप वारी दरख़्वास्त ते एतिराज़ नाहे। मुझे शहीद जो उन्हें असांखे बिल्कुलु शामिल न कयो। वरी असां घुरायो उनखे त हुन चयो मां फ़ैसिलो कयां थो तव्हांखे 3-4 लख ॾींदुमि। असां फ़ैसिलो चाहियूं था पर असां पंहिंजे हक़ लाइ पाण हूंदासीं। असां हक़ असांजो आहे, हुनजो कहिड़ो हक़ आहे? उहो फ़रियादी आहे, बसि असांजो मसइलो आहे त अज़ीज़ जा जेके बि इन में जवाबदार आहिनि उहे असांजे कई ॾींहंनि खां क़ुर शरीफ़ खणी पिया अचनि। ऑलमोस्ट 10 दफ़ा हू बिरादरीअ सां नियाणे सां असां वटि आया आहिनि ऐं असां उन्हनि खे क़ुर शरीफ़ खणायो आहे। मुंहिंजो ज़ाती मौक़ुफ़ आहे त क़ुर पाक ते इन्हनि खे छॾणु घुरिजे। KTN न्यूज़ ऐं कावश मेरापुर जे शहीद रिपोर्टर अज़ीज़ मेमून जी बेवा इल्ज़ाम हयो आहे त अज़ीज़ मेमून जे क़त्ल विकण जी कोशिश कई पई वञे। केस जो फरियादी हाफ़िज़ मेमून कातिलनि सां मिली वियो आहे। राजूणी करणु चाहे थो। बिरियार रोड में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहीद जी बेवा चयो त केस जी पोइवारी करणु चाहियां थी। ॻाल्हियुनि या फ़ैसिले में शामिल कयो वञे। शहीद अज़ीज़ मेमून जे भाउ हाफ़िज़ मेमून पारां जवाबदार सां ॻाल्हियुनि जी तस्दीक। मलीर भरिसां घगर फाटक वटे क़दीम ॻोठ इब्राहिम कलमती ते पोर्ट कासिम अथॉरिटी जी इंतिज़ामिया जी चढ़ाई। 10 खां वधीक घर ड्राइपट। पोर्ट कासिम इंतिज़ामिया हाशिम शाह, शेर अली शाह, अहमद हुसैन शाह समेत ॿियनि जा घर ड्राइपट करे छॾिया। मुतासिर ॻोठाणनि एहतिजाज कंदे चयो त इंतिज़ामिया बिल्डर्स सां मिली भगत करे लॾाइण जी कोशिश करे रही आहे। घर ड्राए लख रुपयनि जो नुक़सान कयो वियो आहे। टंडो बागो भरिसां जवाबदार पंहिंजी घरवारी खे तशदद करे मुबैना तौर क़त्ल करे छॾियो। जवाबदार गुलाम नबी आराए पंहिंजी ज़ाल रज़िया उर्फ रानी खे मुबैना तशदद जो निशानो बणाए क़त्ल कयो। ॿारनि चयो त सुबुह निंड मां उथियासीं त अमड़ फर्श ते पियल हुई। संदसि मथे मां रतु वही रहियो। अमड़ खे अस्पताल खणाए वञी रहिया हुआसीं त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम ॾिनई। कंबर में नौजवान नारी पुरसरार नमूने फौत। वारसन पारां क़त्ल जो शक ज़ाहिर। संदसि मुड़ुस गिरफ़्तार। ॻोठ जावरी में 20 वरनि जी नारी फरज़ाना खोसो पुरसरार नमूने फौत थी वई। वारसन मूजिब फरज़ाना 10 महीना अॻु गुलाम मुस्तफ़ा जावरी सां शादी कई हुई। खेसि ज़हर ॾेई क़त्ल कयो वियो आहे। पुलिस मूजिब शक जे बुनियाद ते फौती जी औरत जे मुड़ुस खे क़त्ल करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो वियो आहे। पोस्टमार्टम बाद मौत जो असुल कारण मालूम थींदो। जेकाबाद में घर जी भित किरण सबब मासूम नींगर दबजी फौत। हिकु ज़ख़्मी। फूलबाग पाड़े में घर जी भित किरण सबब 6 वरियनि जो मासूम ॿारड़ो दानिश अली समूह फौत ऐं इमरान ज़ख़्मी थियो। ज़ख़्मी गणती जोगी हालत हुअण सबब लाड़काने अस्पताल मुंतकिल। लाड़काने में गुजड़पुर चौक वटि मदीना कॉलोनी मां नींगरी पुरसरार नमूने गुम। ॻोल्हा बावजूद पतो न पियो। वारसनि चयो त 7 वरनि जी नींगरी हिरा सुबुह घरां पैसा वठी ॿाहिरि वई त वापसि न मोटी। हैदरी थाणे ते नींगरी जे गुमशदगी जो इतला ॾेई छॾियो आहे।